ओम साईं राम। इहा बाबा जी लीला 2024 जी आहे। हिकिड़ो माण्हू जेको सर्कस में कमु कंदो हो, उनजो नालो हो पनीर सिल्वम। उहो मद्रास जो माण्हू हो ऐं सर्कस में कमु कंदे कंदे सॼे इंडिया में सर्कस वारा घुमंदा हुआ करे। सर्कस घुमंदे घुमंदे 1990 में अची करे कोपरगांव पहुती। कोपरगांव में सर्कस जो कमु जीअं पूरो थियो, ॿिया सभु सर्कस जा माण्हू पंहिंजे पंहिंजे घर में हली विया। ही किन कारण करे कोपरगांव में रही पियो करे। हिन जी शायदि मानसिक स्थिति ठीकु न हुई। कोपरगांव में ई रहियो पियो हो। कॾहिं कोपरगांव में घुमंदो हो, कॾहिं सराउंडिंग में जेके ॿिया विलेज हुआ उते घुमंदो हो ऐं आख़िर घुमंदे घुमंदे हिन खे 35 साल थी विया करे। इहा सची घटना अथव। शिरडीअ जे साई संस्थान में इहा मेंशन थियल अथव करे। उते उनजे घर वारा जाम परेशान हुआ कि ही भाई किथे वियो, न हुनजो को पतो आहे, न असांखे उनजी काई ख़बर आहे। हुनजो उहो पाण में उते 3-4 भाउर हुआ, पर हिन जो जेको नंढो भाउ हो जंहिंजो नालो हो अल्बेला सिल्वम करे, उनजो पंहिंजे भाउ सां जाम प्यारु हो करे ऐं हू भाउर घटि ऐं दोस्त वधीक आहे। उनखे ॾाढो फ़िक्रु थो थी पए भई हेॾा साल थी विया आहिनि ऐं असां पंहिंजे भाउ जे ॻोल्हा लाइ कुझु कयो ई कोन्हे करे। उते हिकिड़ो कुझु साईं बाबा जो मंदरु हो, उते हिकु दफ़ो ईअं ई वञे थो त उनखे ईअं प्रेरणा थी मिले त मां शिरडी वञा करे। चए थो इनखे जेको आदेश थिए थो, हू सोचे थो ठीकु आहे। 1990 में 1990 न 2020 में हू पहिरियों दफ़ो शिरडी अचे थो करे। शिरडी अची बाबा खे ॾाढी प्रार्थना थो करे, बाबा मूंखे पंहिंजे भाउ सां मिलाए करे, तूं ई मुंहिंजो सहारो आहीं। ऐं हमेशह हू छा हूंदो हो न, हमेशह मंझंदि जी आरती द्वारका माई में वेही करे ॿुधंदो हो करे। उते साइड में बीह करे द्वारका माई में वेही करे आरती ॿुधंदो। हीअं 1 साल थी वियो, 2 साल थी विया ऐं गुज़रिया 5 साल थी विया करे। 2024 में विस्पति जो ॾींहुं हो। साॻे नमूने द्वारका माई में बीठो हो, आरती ॿुधे पियो करे। हिन जे अखियुनि में पाणी हो। बाबा हाणे मां 5 साल खां अचां वेठो, मूं ते कृपा कर, मूं ते दया कर करके मूंखे पंहिंजे भाउ सां मिलाए करे। त उते जीअं आरती पूरी थी थिए त उहो ॿाहिरि कुझु फ्रूट वारो हो, सोचे पियो मां थोरो फ्रूट वठी करे मां खां करे। हिकु फ्रूट ईअं वठी थो अचे, वठी करे जीअं बीहे थो, थोरो हुनजी नज़र राइट पासे वञे थी त हुनखे हिकिड़ो भाई ॾिसण थो अचे। हिनखे थोरो ईअं डाउट थो अचे भई लॻे मुंहिंजे भाउ वांगुरु थो। हाणे 35 साल त वॾो पीरियड आहे, पर चए थो मां ॾिसां ई केरु आहे करे। हुनखे फाटल कपिड़ा पिया हुआ। हुनखे अॻियां वञी करे चए थो पनीर सिल्वम त हू बि छिरक मारे ॾिसे थो। हुनखे लॻे थो भई ज़रूरु की हीउ जेको आवाज़ु आहे उहो मुंहिंजे कंहिं घर वारे जो आहे करे। हुनखे पकिड़े करे थोरो धुंधारे थो करे ऐं हुनखे चएसि थो भई मां अल्बेला सिल्वम आहियां, मूंखे सुञाणी थो करे। हुनखे थोरो यादि अची थो वञे ऐं ॿई भाउर हुते ज़ोर सां गले मिलनि था करे। अखियुनि में हिकदमि माण्हू वञी करे वरी द्वारका माई में पेरे पवनि था करे। वरी ॿाहिरि निकिरी करे चवनि था कि चलो असां किथे हली वेही करे चांहि पियूं करे। हथ पकिड़े करे ॿई कनि उते मद्रास कैफ़े आहे बाबा अय्यर जी, उते वञी चांहि पीअनि था, रोइनि बि था, ॻाल्हाइनि बि था ऐं चांहि बि पीअनि था। त बाबा अय्यर पुछे थो भई छा आहे, तव्हांखे तकलीफ़ आहे? त मां तव्हांखे काई मदद कयां? चई न, असांखे काई तकलीफ़ कोन्हे। सॼी पंहिंजी कहाणी ॿुधाइनि था। बाबा अय्यर चए थो इहो त वॾो मिरेकल थी वियो आहे। बाबा जो एॾो वॾो मिरेकल त हू छा थो करे, पासे में काउंसलर रहंदो आहे हुन गोनकर साहिब खे कोठे थो ऐं हुनखे ॿुधाए थो भई ॾिसो बाबा जो केॾो वॾो मिरेकल थियो आहे। 35 सालनि खां पोइ ॿ भाउर पाण में मिलिया आहिनि करे। गोनकर साहिबु साइलीला मैगज़िन में उहा ॻाल्हि विझे थो ऐं ॿिन्ही खे मंदर में वठी थो अचे ऐं ॿिन्ही खे मर्यादा ॾिए थो करे। चओ ओम साईं राम, ओम साईं राम, ओम साईं राम।